थारू शाह खां ख़बर शामिल कयूं पिया। नसीर अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ थारू शाह डिग्री कॉलेज में अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल हक भट्ट जे नाले सां लाइब्रेरी जी इब्तिदाई तक़रीब होशियार शागिर्द ऐं शागिर्दनि खे इनाम पिणु ॾिना विया। सैयद नूर मोहम्मद शाह डिग्री कॉलेज थारू शाह में गरीब नवाज़ जे चेयरमैन अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल हक भट्ट जे फर्ज़ंद अहमद नवाज़ भट्ट पारां संदसि पीउ जे नाले सां क़ाइमु कयल लाइब्रेरीअ जो इफ़्तिताह कयो, जॾहिं त पोज़ीशन खणंदड़ शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि खे एवार्ड पिणु ॾिना विया। उन मौक़े ते अॻूणे सूबाई वज़ीर मरहूम अब्दुल हक भट्ट जे फर्ज़ंद अहमद नवाज़ भट्ट चयो त सिंध जे ॿाहिराड़ियुनि जा शागिर्द जदीद सहूलियतुनि जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तइलीम खाते पारां अदम दिलचस्पीअ सबबि ॿाहिराड़ियुनि जा शागिर्द तइलीम जे हवाले सां पुठिते पयल आहिनि। उन करे कोशिश करे रहिया आहियूं त शागिर्दनि खे सुठी तइलीम ॾियण लाइ अॻिते अचिजे। उन मौक़े ते कॉलेज जे प्रिंसिपल अब्दुल वाहिद ॾाॾो ॾाहिरी, प्रोफेसर डॉक्टर नेमतुल्लाह सुमरो, प्रोफेसर असगर भट्टी ऐं ॿियनि पारां तक़रीब खे पिणु ख़िताब कयो।